डीसी साहब, असां जेके भरिसां वेठल असांजा दोस्त, असां मैदान में वेठल सभई असांजे जेके बि मुख़्तलिफ़ एरिया में आयल असांजा जेके बि साथी हिते वेठल आहिनि, जेके कंसर्न डिपार्टमेंट्स में हिते ऑफिसर्स वेठा आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम जी ऐं ॿुधो। पहिरें साईं फयाज़ भुट साहब ॻाल्हायो, हिकिड़ी वाज़े ॻाल्हि ॿुधाई। असां हिते आहियूं चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सीएम साहब जे हुकुम ते तव्हांजा मसइला हल करण जे लाइ, ऐं हिते हिकिड़े आख़िरी माण्हू जे मसइले ताईं असां वेठा हूंदासीं, उनखे ॿुधंदासीं, इंशाअल्लाह हल कंदासीं। हीउ कचहरी जो सिलसिलो तक़रीबन 2-2.5 साल खां हले पियो। विच में कोविड जे करे जेको आहे हिकिड़ो साल रुकी वियो, वरी हींअर शुरू थियो आहे ऐं इंशाअल्लाह इहो हलंदो रहंदो। ऐं उन में जीअं साईं फरमायो त असां कोशिशि कंदासीं त जेका मसइला हिते हल थियण जहिड़ा हूंदा हिते ऑन द स्पॉट हल कंदासीं, ऐं जेके जिन थोरा सा डॉक्यूमेंट्स या वग़ैरह अहिड़ा इशू हूंदा जेके असांखे खणी वञिणा पवंदा त असां हुते खणी वेंदासीं, त नंबर तव्हांखां वठी वेंदासीं, बाक़ाइदा असां राब्तो कंदासीं, मसइलो हल कराए तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांखे सीएम साहब जो सभु इंस्ट्रक्शन्स आहिनि त तव्हांजा जेके बि मसइला आहिनि उहे तव्हांजा इंशाअल्लाह हल करणा ऐं हल करे वेंदासीं। ऐं बसि हिकिड़ी त असां गुज़ारिश हूंदी त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो मसइलो ॿुधाए ईअं न तड़ तकड़ थी वई ऐं सभिनी जा माण्हुनि जा मसइला रहिजी वञनि, ऐं नज़्मो ज़ब्त जो महिरबानी करे ख़्यालु रखिजो। असां गॾु वेठा आहियूं इंशाअल्लाह, तव्हांजो ॿुधंदासीं, महिरबानी जी ऐं ॿुधो।